आशिफ अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। नियत कयां थो नमाज जनाज़ा फर्द किफ़ाया साण चैन तकबीरुनि जे सना वास्ते अल्लाह ताला जे लाइ दुरूद मथे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ दुआई सवाब इन हाज़िर मैयत जे लाइ मुंह तरफ़ काबतुल्लाह शरीफ ॾे अल्लाहु अकबर। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, पाकिस्तान न्यूज़ में खबर शामिल कंदासीं कोट डिजी खां। जी नाज़रीन, कोट डिजी साबिक़ा सूबाई वज़ीर मंजूर हुसैन वसाण जे नंढे भाउ CM सिंध जे ख़ासि मुआविन हाजी नवाब खान वसाण जे चाचे साबिक़ा ज़िला चेयरमैन शहरयार खान वसाण जे वालिद नादर अली वसाण जी जनाज़े नमाज़ वसाण हाउस कोट डिजी में अदा कई वई। दरगाह दे सौ जे गादी नशीन सैयद सरदार अली शाह जे भाउ सैयद अब्दुल कादिर शाह जनाज़े नमाज़ पढ़ाई। नादर अली वसाण जी नमाज़ जनाज़ा में वॾे तइदाद में सियासी समाजी शख़्सियतुनि ऐं कामोरनि शिरकत कई। नादर अली वसाण खे सवें आलिन अखियुनि सां संदसि अबाणे क़ब्रिस्तान में मिटीअ माउ हवाले कयो वियो। नादर अली वसाण जे विछोड़े ते कोट डिजी जी कुंभ फ़कीराबाद सोब में बंदि। नादर अली वसाण सोशल समाजी अॻुवान हुयो। सरकारी नौकरीअ जे करे नादर अली वसाण सियासत खां परे रहियो, पर समाजी ख़िदमतुनि मिसकिननि ग़रीबनि जो हॾ ॾोखी रहियो। वधीक ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहंदा पाकिस्तान न्यूज़ TV। पाकिस्तान न्यूज़ TV जे पेज खे लाइक ऐं शेयर करणु न विसारींदा। पाकिस्तान न्यूज़ TV।